खुदा ता अज़ली अबदी कदीम रब्बान हुन जी इब्तिदा है न का इंतहा है। उनके कंहिं बि पैदा कोन कयो आहे, हमेशा का हुयो, हमेशा हूंदो। जॾहिं का शइ दुनिया ते कान ही तॾहिं बि रब्बुल आलमीन हुयो, ऐं जॾहिं कुझु बि न हूंदो तॾहिं बि रब्बुल आलमीन हूंदो। अल्लाह ताला जे हबीब पाक अलैहिस्सलाम फरमायो आहे त यादि रखो, मता भुलिया हुजो त का ॿी शइ अव्वल पैदा थी आहे न। अल्लाह पाक सब का अव्वल अव्वल जेकॾहिं पंहिंजी कुदरत हलाई तमाम मुहम्मद जो नूर पैदा कयई। माण्हू त चवनि था असां जहिड़ो बशर आहे, असां जहिड़ो बशर आहे, पर इन खां पुछो त बशरीयत किथां शुरू थी आहे? क़ुरान सॼो मौजूद आहे, अलहम्द खां वन्नास ताईं मौलवियुनि खे चैलेंज आहे, लख रुपयो इनाम ॾियान वठनि मूंखां, हिकिड़ी आयत ॾेखारनि जंहिंमें साबित हुजे त आदम खां अॻे के इंसान हुया। हुया बा चओ, आदम खां अॻु में को बशर हुयो? शुरूआती पीढ़ जो पत्थर इंसान जो आदम खां शुरू थियो। नबी करीम जी ज़ात फरमाइन था, कुन्तु नबियन व अबी आदम लमुनजदलुल बैनल माए वत्तीन। मुझो बाबो आदम अञा मलाइकन गारे गप में मिट्टी में ॻोहो पे, अञा हुन जी मिट्टी ठही काने का, मां मुहम्मद अॻे ई नबी हुयुसि, अॻे ई नबी हुयुसि। छाग में हुयो, नबी हुयो। नबूवत सिफ़त आ, सिफ़त ज़ात खे लगंदी आ। ही कपड़ो आ, हिन कपड़े ते रंग चढ़ंदो। जे कपड़ो ही न हूंदो त साओ कोन थींदो, कपड़ो ही न हूंदो त कारो कोन थींदो, कपड़ो ही न हूंदो त अछो कोन थींदो। अॻ में कपड़े जो हुजण ज़रूरी आ, उन खां बाद में रंग जो लगण ज़रूरी आ। कपड़ो ज़ात आ, रंग सिफ़त आ, नबूवत मुस्तफ़ा जी सिफ़त आ। इहा नबूवत हबीब खे आदम खां अॻे मिली आ। उहा नबूवत केड़े जिस्म खे मिली? वो जिस्म हो मुहम्मद करीम जो नूरी जिस्म हो। केड़ो जिस्म हो? चओ चओ केड़ो जिस्म हो? नूरी जिस्म हो मुझे प्यारे आका मौला जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइन था, आदम अञा हुयो ही कोन त मां मुहम्मद अॻे ही नबी हुस। सलात मुझे साईं ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सुभाणे मता को तव्हां खे चवे जे आदम खां अॻे हो त पोइ अब्दुल्लाह त अब्बो तस, जे आदम खां अॻे हो त पोइ आमना हुन जी अम्मड़ा, जे हज़रत आदम खां अॻे हो त हुन जो ॾाॾो हज़रत अब्दुल मुत्तलिब आ। इन जो इनकार केरु कंदो छा? चओ न, चओ चओ न न, असांजो इकरार आहे। हबीब के अम्मा भी आहे, हबीब के अब्बो भी आहे, हबीब के ॾाॾो भी आहे, सोने हबीब के नानो नानी भी आहे। मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात के इहो सिलसिलो भी मिलियो आहे, पर मूंखे रब करीम जी ज़ात बाबरकार जो कसम आहे, गौर कंदे, फिक्र कंदे, तवज्जो कंदे त मुंहिंजो महबूब अचे त अबन ॾाॾनि ख़ानदान जे सिलसिले में थो पियो, पर मुंहिंजे महबूब जी ज़ात बाबरकात कुर्बान वञा। हबीब जे सदके अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हबीब जे ॾाॾनि जो भी शान बुलंद करे छॾियो। अॼुकल्ह ही पलीत चवनि भी था, ऐं हिन जे किताबनि में भी लिखियल आहे। फतावा रशीदिया वारे लिखियो आहे, नऊज़ु बिल्लाह मिन ज़ालिक। चवण मूंखे शर्म थो अचे, नकले कुफर कुफर न बाशद। इन लिखियो आहे त मुहम्मद करीम जा वालिदैन करीमैन यानी अब्बू ऐं अम्मा, माज़ल्ला माज़ल्ला। देवबंदी मौलवी रशीद अहमद गंगोई तो लिखे त पीउ मां नबी करीम जा दोज़ख में वेंदा। दलील कहिड़ो थो ॾे? चवे थो दलील इहो आहे त महबूब खां अमर जे पेट में हुया, अब्बो अॻे ही गुज़ारे वियो,
6 सालन जा था अमड़ गुजारे वही 40 साल खां पोइ नबी सही शरीयत आंदी उहा हुन खे न अबे खे मिली न का अम्मा खे मिली मुसलमान थिया कोन पोइ जन्नत में कीअं वेंदा। वरी बेवकूफ़ माण्हू सादा चवंदा यार चवे सच थो कच्चो ईमान गप जा किला जाडे लोड ताडे लुडी वजन पर तोखे खबर ना है तो खुदा जो कसम ईमान जी जान मुझो मोहम्मद करीम अवा के 1000 दफा उलमा बुधायो आ मुखे भी याद अचे तो मां तवा के बुधायो आ जदी आदम अलैहिस्सलाम के जन्नत मां कढियो वयो कुरान तो चवे त आदम जो लिबास जेको जन्नत में हुस ओ अल्लाह ताला हुकुम कयो त आदम के जन्नत मां त कढो पर लिबास बुलायोस जन्नत जी शय बाहर न वेंदी। अदा गवर्नमेंट जो मुलाजिम होंदो आ उनके गवर्नमेंट पुलिस के अफसर के पिस्टल दींदी आ फूल दींदी आ वर्दी दींदी आ मुझा दोस्त उनके सब कुछ मिलंदो आ पर जरे रिटायरमेंट के वेझो ईंदो आ तो सरकारी रेवालो भी जमा कराईंदो आ फूल भी जमा कराईंदो आ वर्दी भी जमा कराईंदो आ टोपी भी लाहींदो आ वो पंहिंजो खानगी लिबास पाए वेंदो आ सरकारी ट्रपण सब सरकार जे घर में ॻाल्हायो या उहे भी खयूं वेंदो आ सरकारी ट्रपण मालखाने जे हवाले। आदम लाड कोड सां जन्नत में रहायो माए पर ठरी न खाधुई चयो माए त हिन वण जे वेझो न वञा कोन मुड़े हाणे निकिर पर इहा वर्दी लाह जन्नत वारी उघाड़ो थी पियो सही उघाड़ो शर्मंदो छो निकतो जन्नत खां वणन खे पियो चवे वणन खे त पन तजो यार उघड़ ढकिया वणन चयो न अल्लाह साईं तोखे जन्नत मां कढियो आ असां जन्नती वण आहियो असां खे निकिरणो कोने तोखे पन कीअं ॾींदासीं सभिनी वणन इनकार कयो इंजीर जो वण आदम अलैहिस्सलाम खे चवे थो सोना माॾे आ जेतिरा पन खपनि तेतिरा खणी वञ। हजरत आदम अलैहिस्सलाम इंजीर जे वण जा पन पटिया पांजी बोगड़ ढकी हजरत हवा के बटे पन डी बाहर लथो अल्लाह ताला के सब खबर आ या न या खुदा नऊज़ बिल्लाह बेखबर आ अल्लाह ताला जी जात बाबरकात इंजीर खां पुछे थो तोड़े खबर अथस त मां जरी आदम के जन्नत मां कढियो तो पन छोड़ना मां डमरल हुस ॿियन वणन कोन ॾिना तो छोड़ना इंजीर जे वण चयो मौला तोखे सब खबर आ मां सच चवाए थो त मां आदम के पन ॾिनाई न आहिनि। हिक चोरी ॿी वरी सीना ज़ोरी एक पन ॾिनई गलती कयई वरी ॿियो कूड़ थो हणे त मां आदम खे न ॾिना अञा सग बि पियो आदम वटि चई मुंहिंजा मौला ज़ाहिर में आदम वट हल पर जमल आदम निकतो ते आयो रआए तो फी जबीनिही नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां आदम दे जो निहारियो पनन जे ला वणन के मिंथा पियो करे ॼन जी नज़र आदम ते ही मुंहिंजी आदम जे पेशानी में जो नज़र पई त मूंखे मोहम्मद करीम जो नूर चिमकंदे नज़र आयो मां दिल में चयो त ॿिया पन नथा ॼन त न ॼन मां छो न मोहम्मद करीम जे सदके आदम खे पन ॾियां। ओ मुंहिंजा मौला जे आदम खे पन ॾिना हम तो मोहम्मदी नूर जे करे ॾिना होॾो रब कावड़ियो आ होॾो डमरियो आ त छो ॾिनई हाणे वरी अहिड़ो रब खे प्यारो आयो रब तो चे वत्तीने वज़ैतूने वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीर
ओ इंजीर जा वण आही त काठी आही त वण पर मुझे नबी के सुञातो थी मां एडो तो ते राजी थियो आया जो क़यामत ताईं कुरान में तो जो कसम लिखी थो छॾियां पियो। हालांकि मां रब के बेनियाज़ी आ कंहिंजी परवाह ना है पर इन जे बावजूद भी जेको मुझे दिलबर के सुञाणे छो न पन हुजे छो न वण हुजे उन जो भी कसम थो खणा। वतीन वतीन जी माना है मुखे इंजीर जो कसम आ। चवंदो आहे न मुखे से अल्लाह जो कसम आ छो त अल्लाह प्यारो आ। कंहिंजो कसम खणंदो आ अल्लाह जो कसम आ कुरान जो कसम आ छो त अल्लाह ई कुरान तोखे प्यारा हन उन जो कसम खणंदो आ। ऐं तुंहिंजो अक़ीदो आ त अल्लाह बि मूंखां मथे आ कुरान बि मूंखां मथे आ मथे वारी प्यारी शइ जो कसम खणबो आ। इंजीर अल्लाह खां मथे कोन्हे पर प्यार में खटी होगो है सही। अरब तो वतीन इंजीर मुखे तुझे काठन जो कसम आ। वतीन इंजीर मुखे तुझे पलन जो कसम आ। वतीन इंजीर मुखे तुझे पाड़ुन जो कसम आ। वतीन इंजीर मुखे तुझे कखन जो कसम आ। अड़े जे वण नबी के सुञाणे त रब कुरान में कसम खणे जे मुजादा मलाइकन जो उस्ताद शैतान न सुञाणे त लानत जो हक़दार थी वञे। मलाइकन जो उस्ताद हो ना भगल आयो मुअल्लिमुल मलकूत हुयो न मलाइकन के पढ़ाई दो हो। अगर मलाइकन जो उस्ताद न सुञाणे त लानत पइजी वञे जे वण सुञाणे त कसम तो रब खणे। मालूम थियो त असुल ईमान जो महवर मरकज उसूल बुनियाद मोहम्मद करीम जी ज़ात का। हुजूर करीम जी ज़ात फरमाइन था तो मुखे रब्बुल आलमीन जो कसम आ। महबूब भला कसम छो थो खणे सरकार त सादिकुल अमीन आ वायदे जो सच्चो ज़ुबान